ओ हिक दी हिक वस्ती विच मैं सूरत दा इसरार दिठो। दोस्तों मां समझा तो हिन दौर में को भी माण्हू चरियो ना है। गिला असां ते अची वई त जलाल चांजो इश्क गाईंदो आहे। छो त मां पंहिंजो सॼो पाकिस्तान बि घुमियुसि, 2-3 मुल्क ॿाहिरियां बि वियुसि, पर जिथे वञो चवनि यार तव्हां रुगो इश्क गाईंदा आहियो, पर तव्हांखे इश्क कोन्हे। ॻाल्हायो सभिनि जा घर सड़ी आहिनि, ज़ाहिर जलाल चांजो। असांजो फ़ैसिलो आहे त जंहिंखे इश्क न आहे उहो इंसान ई न आहे। पोइ को हाल मस्त, को माल मस्त, को ख़्याल मस्त, को मस्तो मस्त, पर को त इश्क हूंदुसि। वस्ती चइबो आहे ॻोठ जा कंहिं शहर खे। परवेज़ चए थो हिक दी हिक वस्ती विच सूरत दा इसरार ॾिठुम। 4 चफेरे दीद घुमायुम, सब कूचा दीद कतार ॾिठुम। देखण नाल बेहोश करन इहो बुज़ुल्म आधार ॾिठुम। गुलाम फरीदा इश्क दे गलियां विच मैं रुलदे कई सरदार। दोस्तों इश्क अहिड़ी शइ आहे जो सरदारनि खे भुलाए थो। असां त हुन जे लाइ का शइ न आहियूं। भाऊ अल्लाहदार दरदारी हिकिड़े कलाम जे नाले फरमाइश कई। 2-3 दोस्त पाण में गॾिया पिया अचनि, गस वठी त हुनजो हिकिड़ो दोस्त पोइते रहिजी वियो। पोइ ॾिस न सॼो दोस्त कोन्हे केतिरो सॼो यार तूं अची चए थो मुंहिंजी हिन महबूब में दीद पई आहे, मां न हलंदुमि। हुननि जंहिं महिल हुननि जे महबूब खे ॾिठो चई तो वारो महबूब त ठग आहे, दुनिया खे ठगियो, चए थो सभु ठगी कंदो। चए थो सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो भाग आहे। चए थो छा वो जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा पिया। वो जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा पिया। चए थो कीअं थो भाग खे अज़माई कीअं? चए थो भाग को वज वध में दा पिया, भाग को वज वध में दा पिया। ठग यार नाल यारी ले दा पिया। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा। भाग को वज वध में दा पिया, भाग को वज वध में दा। ठग यार नाल यारी ले दा पिया। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा। जीवे लिखा वो सी भाग को वज वध में दा पिया, भाग को वज वध में दा। ठग यार नाल यारी ले दा पिया। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा। उहे दोस्त चवनि था आशिक़ खे हिन तो वारे महबूब राजन खे फ़क़ीर करे छॾियो आहे, तूं बि फ़क़ीर थी वेंदे। पर कहिड़ो जवाबु आहे आशिक़ जो? चए थो जोगी थी था 3 बजे सां अच्छे कपिड़े मूल न पैसा। जोगी थी था 3 बजे सां पेशकश करीमदीन चांदियो। जोगी थी था 3 बजे अच्छे कपड़े मूल न पैसा। जोगी थी था 3 बजे अच्छे कपड़े मूल न पैसा। कोई दोस्त चवंदा ॿियो छा कंदे, छा थो चए? तूं ही दुखा कर यार सजण दे, तूं ही दुखा कर यार सजण। रात इथा में रहंदा पिया। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज भाग को वज वध में दा पिया। भाग को वज वध में दा। ठग यार नाल यारी ले दा पिया। जीवे लिखा वो सी उवे थी सी भाग को वज वध में दा।
इश्क जिदा मेहमान थींदे इश्क जिदा मेहमान थींदे उते आकर फूक विञाणे दे दोस्तो केॾो को छंजल फूकल हुजे पर जब इश्क लॻंदो त पोइ फ़क़ीर थींदो इश्क जिदा मेहमान थींदे उते आकर फूक विञाणे दे न चुन ते दाणे ओ रखदा कर असलों सफन सफा दे दे कर बेताब चोराहे ते मुंह कुतियां दे चूआ दे दे